अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां बरकत बलोच ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV न्यूज़। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं ख़ासि तौर ते जेके गुज़िरियल ॿोॾुनि ऐं बरसातुनि में जेका तबाहाली आई ऐं माण्हू खुलियल आसमान हेठि अची विया, जंहिंजे करे बेघर थियल माण्हू उन्हनि वटि एतिरी हैसियत न हुई छो त उन्हनि जा फसल तबाह थी विया ऐं जेकी उन्हनि जी आमदन जा ज़रिया हुआ उहे बि निस्फ़ न हुजण जे बराबरि रहिया। उन खां पोइ सिंध गवर्नमेंट पारां उन्हनि जे घरनि जी बहाली, मुतासिरनि जी बहाली जे हवाले सां प्रोग्राम शुरू कयो वियो आहे त जीअं जेके ॿोॾ मुतासिर आहिनि, ईंदड़ ही जेके बरसातूं आहिनि या वरी मौसमी असरात आहिनि, उन्हनि खां महफ़ूज़ थी उन्हनि खे घर में जेकी छित आहे मुयसरु करे सघिजे। SPHF नाले प्रोग्राम आहे, सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड इफेक्टीज़ जे नाले सां ही प्रोजेक्ट कमु करे पियो। इन हवाले सां थोरी इंट्रोडक्शन तव्हां सां कराईंदा हलूं त ही प्रोग्राम गवर्नमेंट उन जो सर्वे करायो। सर्वे खां पोइ उहे लिस्टूं जेके आहिनि थर्ड पार्टीज़ खे ॾिनियूं वियूं, जंहिंमें सिंध में मुख़्तलिफ़ NGOs नाले वारी NGOs हुयूं। उन में हैंड्स पाकिस्तान आहे, थरदीप आहे, सरसो आहे, जेके ऐं ॿियूं NGOs आहिनि जेके इन ते कमु कनि पियूं। अॼु असीं शुरूआति कंदासीं इन प्रोग्राम जी घोटकी मां त हिन जेकी ही सूरत हाल आहे, इन में कुझु माण्हुनि जे ज़हननि में ख़दशा बि आहिनि, कुझु सवालात बि आहिनि ऐं उहे ख़दशा आहिनि जेके हिन प्रोग्राम सां जुड़ियल न आहिनि। सभ खां पहिरीं त असीं इहा ॻाल्हि कंदासीं त 3 लख रुपए जेतिरो अमाउंट जमा करणु हिन सूरत हाल में यकीनन हिकु आम माण्हू जे लाइ तमामु ॾुखियो आहे ऐं 3 लखनि जो अमाउंट कीअं ऐं कहिड़े अंदाज़ में ॾिनो पियो वञे ऐं घरनि जी तामीर कीअं थींदी उन ते ॻाल्हाईंदासीं। हाणे सभ खां पहिरियों त जेको हिकिड़ो सुवालु आहे त उन में कम्यूनिटी तरफ़ां, सोसाइटी तरफ़ां जेके इल्ज़ामातनि जा सिलसिला बि हूंदा आहिनि, छो त यकीनन हिकदमि का बि शइ डेवलप नथी थी सघे, नथी पहुचाई सघिजे। त उन में जॾहिं इहे घर मुहैया कया पिया वञनि त उन में हिकिड़ो इहो सुवालु पैदा थिए थो त उन NGOs ते इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि त ही NGOs मुबैना करप्शन करे पई, ही NGOs कमु नथी कराए। त सभ खां पहिरियां त इहा ॻाल्हि क्लियर आहे, असांखे सोचणु घुरिजे ऐं ही उन्हनि नाज़रीन ताईं ॼाण पहुचाईंदासीं त NGOs खे गवर्नमेंट रुॻो लिस्टूं फ़राहम करे थी ऐं उन्हनि लिस्टुनि तहत NGOs रुॻो कमु कराए थी, यानी उन्हनि जा इंजीनियर्स उन जूं टीमूं उते पहुची इहो यकीनी बनाइनि था त ही घर केतिरे क़दुरु महफ़ूज़ आहे, कीअं बनाइणो आहे ऐं उन्हनि जो स्ट्रक्चर यानी नक्शो कीअं हुजणु घुरिजे। पैसनि जी जेका डिसबर्समेंट आहे, तक़सीमकार सिलसिलो आहे, उहो जेको सिधो सौ जेको बेनिफिशरी आहे, मुतासिर आहे, उन जो अकाउंट हूंदो आहे। हिकु त सेंट्रलाइज़ अकाउंट जेको बैंकुनि जो जदीद सिस्टम आहे, यानी अकाउंट मथां हेड ऑफिस खां खुली वेंदो आहे ऐं बेनिफिशरी पाण वञी उते बायोमेट्रिक करे ऐं जेकी ज़रूरतूं आहिनि बैंकुनि जूं, कागज़नि जूं घुरिजूं, उहे पूरियूं करण बाद पहिरीं क़िस्त डायरेक्टली वसूल करे थो, जंहिंमें सवाइ रहनुमाई जे कंहिं बि NGOs जी मुदाख़लत न हूंदी आहे, यानी कि उहा पेमेंट सिधी सही डायरेक्ट बैंक अकाउंट खां डायरेक्ट बेनिफिशरी जी जेब में वञे थी ऐं बेनिफिशरी जेको आहे जेको जी ख़ासि तौर ते ज़िले घोटकी जी ॻाल्हि कईसीं, हैंड्स आहे इदारो कमु करे पियो, NGOs कमु करे पई, त हैंड्स जे नुमाइंदे मुताबिक़ उनखे सिर्फ़ु हिदायत ॾिनी वेंदी आहे त ही शयूं परचेस कयो ऐं उन खां पोइ उन्हनि जा इंजीनियर्स उते पहुचनि था, उन्हनि खे लेआउट ॾियनि था त यानी घर कीअं ठाराइणो आहे ऐं एरो कीअं हुजणु घुरिजे ऐं उन जी तामीर कीअं थियणु घुरिजे, ईअं उन ताईं। त इन मां असीं क्लियर थी वियासीं त NGOs जो पैसनि जे हवाले सां डायरेक्टली को बि वास्तो न आहे सवाइ घर जी तामीर जे हवाले सां। माफ़ु कजो, त उन में इहा शइ असांजी क्लियर थी वई आहे त NGOs वटि का बि रक़म कान थी अचे, NGOs का बि शइ ख़रीद कान थी करे, NGOs वटि इहे बि इख़्तियारात न आहिनि जो कंहिंजो घर मंज़ूर कराए सघे, कंहिंजो घर रद्द कराए सघे, कैंसिल कराए सघे। ही लिस्ट अचे थी गवर्नमेंट तरफ़ां इन्हनि NGOs वटि ऐं पेमेंट बि डायरेक्ट उन्हनि जे अकाउंट में अचे थी इन्हनि घरनि जे हवाले सां। ऐं उन खां पोइ जेको बैंकुनि में सिलसिलो आहे त बैंक में जेके घर आहिनि, हाणे हिकिड़ो सुवालु इहो अहम सुवालु आहे जंहिंजे हवाले सां माण्हू इलाही परेशान हूंदा आहिनि। हिकिड़े ॻोठ में 2 माण्हुनि जा पैसा अचनि था, यानी उन जे अकाउंट में रक़म अचे थी घर तामीर जे हवाले सां, त ॻोठ जो 40 माण्हू शनाख़्ती कार्ड खणी बैंक पहुचे थो, उन में जिते उहे 2 या 3 बेनिफिशरी या 10 या मतिलबु जेको तइदादु हूंदो आहे, त उहे उन्हनि बैंक वारनि खे परेशान कंदा आहिनि त असांजो हिननि जे ॻोठ जो घरु आयो आहे, असांजो बि हिन में आयो हूंदो। ईअं न आहे,
लिस्ट अचे थी नंबरवार ही सिलसिलो हले थो पियो। जीअं जंहिंजो नंबर अचे थो उनखे डायरेक्ट बैंक जो मैसेज अचे थो पेमेंट जो, या वरी उन्हनि खे जेके मैनुअल अकाउंट हूंदा आहिनि उन में डायरेक्टली NGOs जा जेके नुमाइंदा आहिनि फ़ोन कंदा आहिनि। फ़ोन कॉल अगरि न आहे त उन्हनि जी टीम उते उन्हनि जे घर पहुची आगाही ॾींदी आहे त फ़िलाणी बैंक में तव्हांजी रक़म आहे, उतां तव्हां पंहिंजे पाण वञी रक़म उतां वसूल कयो ऐं उन खां पोइ घर तामीर जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू करे सघिजे। त सभ खां पहिरियों त इहो नोट कयो त तव्हांखे डायरेक्टली कंहिं बि बैंक में कार्ड चेक कराइण जी ज़हमत नाहे करणी। पाण मुरादो ही जेकी NGOs आहे जीअं घोटकी में हैंड्स पाकिस्तान जूं टीमूं आहिनि तव्हांजे इलाइक़नि में पहुचंदियूं, तव्हांखे फ़ोन कॉल कंदा। अगरि तव्हांखे फ़ोन कॉल मैसेज मौसूल नाहे थियो त तव्हांखे कार्ड खणी कंहिं बि ऑफिस में या कंहिं बि बैंक में वञण जी ज़रूरत नाहे। अगरि को माण्हू तव्हांखे झांसो ॾिए थो, तव्हांखे धोखो ॾिए थो, यानी की त मां तव्हांजो घर मंज़ूर कराए ॾींदुसि, मूंखे हिन जी मद में ॿ रुपया ॾिना वञनि या ख़र्चु ॾिनो वञे, त NGOs जे नुमाइंदे समेत आम कंहिं बि माण्हू खे $1 रुपयो बि घरनि जी तामीर जी मद में नाहे ॾियणो, छो त हीउ शफ़ा प्रोग्राम आहे। इन हवाले सां असांजी आगाही जो सिलसिलो जेको आहे उहो बि जारी रहंदो। उन हवाले सां असीं तव्हांखे वक़्तु ब वक़्तु हिन प्रोग्रामनि जे ज़रिए प्लेटफॉर्म तां तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। नेक्स्ट जेका अहम ॻाल्हि आहे, छो त मूंसां हैंड्स पाकिस्तान ॾहरकी में कमु कंदड़ इंजीनियर शरीफ़ुल्लाह लगारी साहब मौजूदु आहे जेके ही घर तामीर कराइनि पिया, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहो असांजो हिन प्रोग्राम में शामिल आहिनि। त ॿी ॻाल्हि इहा अहम आहे त माण्हुनि जो सुवालु हूंदो आहे त जेकॾहिं घर ॾिना विया आहिनि इहे सवें हज़ारे त इहे हिकदमि छो ॾिना विया आहिनि। असांखे सोचणु घुरिजे त कंहिं बि इलाइक़े में जॻह तामीर कंदड़ मिस्त्री हज़ारनि जी तादाद में न आहिनि, ऐं अगरि हज़ारनि जे तादाद में माण्हुनि खे ही पेमेंट मिलंदी त उहे घर तामीर न थी सघंदा। सिरुनि जे बटन तां ओतिरियूं सिरुनि जो तादाद न मिलंदो। जॾहिं मार्केट में, छो त असांजी रवायत रही आहे त जॾहिं बि घुर्ज कंहिं शइ जी वधी वेंदी आहे त ब्लैक माफ़िया सरगर्म थी वेंदी आहे। सिरूं महांगियूं थी वेंदियूं आहिनि, बजरो महांगो थी वेंदो आहे, सीमेंट महांगो थी वेंदो आहे। जॾहिं मौसूल न थींदो त अज़ महांगाई थींदी ऐं तव्हांजो घर तामीर थियण बजाए अधूरो रहिजी वेंदो। त इन्हनि सभिनी हक़ीक़तुनि खे साम्हूं रखंदे ओतिरा ई घर ॾिना वेंदा आहिनि त जीअं उन्हनि जे सुहिणे ऐं सुठे नमूने हिकिड़े जीअं डिज़ास्टर आहे यानी की ॿोॾूं आयूं, बरसातूं आयूं, उन्हनि जी तिर्ज़ मुताबिक़ तामीर करे सघजनि त जीअं ही माण्हू अॻिते महफ़ूज़ थी सघनि। सो हाणे तव्हां उमेद आहे सम्झी विया हूंदव त तव्हांजो अगरि भर वारे जी पेमेंट आहे त तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे ऐं तव्हांखे फ़ोन कॉल ऐं मैसेज जो ईअं कार्ड खणी ऐं दर ऑफिसुनि में बैंकुनि में नाहे वञिणो। सेकेंड ॻाल्हि आहे त NGOs डायरेक्ट न कंहिंजो नालो मंज़ूर कराए थी सघे, न हुनजो नालो दर्ज कराए थी सघे, न ई डायरेक्ट कंहिंखे पैसा ॾेई थी सघे। हीअ पैसा सिंध गवर्नमेंट डायरेक्ट बैंक अकाउंट में ॾिए थी। इन हवाले सां खोड़ सारी ॼाण आहे जेका असीं तव्हां ताईं पहुचाईंदासीं। मूंसां इंजीनियर शरीफ़ुल्लाह लगारी साहब मौजूदु आहे। शरीफ़ुल्लाह साहब, हिकु त असां माज़रत खां तव्हांखे इंतज़ारु करायोसीं इन हवाले सां। तव्हां सां असीं ॻाल्हि ॿोल अॻिते वधाईंदासीं त शरीफ़ुल्लाह हीउ जेको प्रोग्राम आहे घरनि जी तामीर जो, सभ खां पहिरियों असांखे इहो ॿुधायो त जीअं तव्हां हैंड्स पाकिस्तान तरफ़ां ज़िले घोटकी में हिन वक़्तु सवें घर तामीर कराए चुका आहियो ऐं केतिरा ई हज़ारे घर जेके हाणे तामीर थियण वारे मरहले में जारी आहिनि, त हीअ जेके घरनि जी साइज़ केतिरी आहे ऐं हिननि घरनि जो आइरो केतिरो हूंदो आहे ऐं हीअ इन बाबति असांखे ॼाण ॾियो जेके असांजा नाज़रीन आहिनि उहे ॾिसी सघनि, ॿुधी सघनि त हीअ घर कहिड़ी नोयत जा आहिनि।